190 मिलियन पाउंड केस में पीटीआई बानी के 14 साल ऐं बुशरा बीबी के 7 साल कैद की सज़ा। इस्लामाबाद जी एहतसाब अदालत 190 मिलियन पाउंड केस जो महफ़ूज़ कियल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। पीटीआई बानी के 10 लाख रुपया ऐं संदसि घरवारी बुशरा बीबी के 5 लाख रुपया ॾंड जी सज़ा भी ॿुधाई वई। मलिक रियाज़, फरह गोगी, शहज़ाद अकबर, जुल्फी बुखारी ऐं ॿिया इश्तिहारी करार। अदालती फ़ैसिले मूजिब अल कादिर यूनिवर्सिटी सरकारी तहवील में वरिती वेंदी। पुलिस बुशरा बीबी के अदालती कमरे में हिरासत में वठी छॾियो। पीटीआई 190 मिलियन पाउंड रेफरेंस जो फ़ैसिलो हाई कोर्ट में चैलेंज करण जो ऐलान। पीटीआई चेयरमैन बैरिस्टर गोहर चयो त पीटीआई बानी ऐं बुशरा बीबी को बि ॾोह नाहे कयो। अल कादिर ट्रस्ट में बानी पीटीआई 1 रुपये जो भी फ़ाइदो नाहे वरितो। हू एहतसाब अदालत जे फ़ैसिले ख़िलाफ़ जल्द हाई कोर्ट में अपील कंदा। हुकूमत सां ॻाल्हियूं जारी रहंदियूं। 7 ॾींहनि में कमीशन ते अघ भराई न थी त ॻाल्हियूं न थींदियूं। उमर अयूब चयो त पीटीआई खे ॼाणी वाणी टारगेट कयो पियो वञे। ट्रायल कोर्ट सब्र जो मुज़ाहिरो कयो। पीटीआई बानी जी काबीना बंद लिफ़ाफ़े जो फ़ैसिलो ॾिनो हो। गैर कानूनी तौर ॿाहिरि मोकिलियल पैसा अवाम जा आहिनि। सुप्रीम कोर्ट समूरी रक़म वफ़ाक़ी हुकूमत जे अकाउंट में जमा कराई। कानून वारे वज़ीर आज़म नज़ीर तारड़ जूं मीडिया सां ॻाल्हियूं। सुद समा वारे वज़ीर अता तारड़ चयो आहे त 190 मिलियन पाउंड पाकिस्तान जी तारीख़ जो मेगा करप्शन स्कैंडल आहे। पीटीआई बानी अदालत में सबूत पेश करण में नाकाम रहियो। हिन केस खे सियासी बुनियादनि ऐं मीडिया ते विढ़ियो वियो आहे। 190 मिलियन पाउंड केस में मज़हब कार्ड जो इस्तेमाल कयो वियो। पीटीआई बानी ते शौकत खानम जा पैसा हड़प करण जो भी इल्ज़ाम आहे। अल कादिर ट्रस्ट हायर एजुकेशन खां भी मंज़ूर थियल नाहे। 190 मिलियन पाउंड पाकिस्तान जी अवाम जा हुआ। इएं कॾहिं भी नाहे थियो त क़ौमी नाणो कंहिंजी ज़ाती अकाउंट में वञे। कूड़ा इल्ज़ाम हणी नवाज़ शरीफ़ खे सज़ा ॾिनी वई। बचाव वारे वज़ीर ख्वाजा आसिफ जूं मीडिया सां ॻाल्हियूं। पीटीआई बानी चोर दरवाज़े ज़रिए इक़्तिदार में आयो हो। 9 मई वाक़िए जो मास्टर माइंड पीटीआई बानी पाण आहे। पीटीआई बानी खे 14 साल कैद जी सज़ा मिली। को एहतजाज न थियो। 9 मई ते जॾहिं पीटीआई बानी खे गिरफ़्तार थियो उन वक़्तु वॾी दहशतगर्दी थी। उन वक़्तु आयल रद्द अमल मां साबित थियो त मास्टर माइंड पीटीआई बानी हो। सिंध जे सीनियर वज़ीर शहजील इनाम मेमण जी प्रेस कॉन्फ्रेंस चयाईं 190 मिलियन पाउंड रेफरेंस जे फ़ैसिले खे केतिरा ई कलाक गुज़री विया पर को बि एहतजाज लाइ ॿाहिरि नाहे निकितो। इहे सोशल मीडिया ते जेका जंग विढ़नि पिया उहा कंहिं खां बि लिकल नाहे। पीटीआई जे दौर में पंजाब में फरह गोगी मुक़ररियूं ऐं बदलियूं कंदी हुई। अॼोके फ़ैसिले पीटीआई बानी जी बदनियती वाइखी करे छॾी। जेकॾहिं ॾोह आर्मी एक्ट में फिट थींदो त ट्रायल मिलिट्री कोर्ट में थींदो। पुलिस अहलकार जी वर्दी फाड़नि ॾोह आहे। हिते कोर कमांडर लाहौर जो घर साड़ियो वियो। हिकु ॾींहुं हिकु ई वक़्तु मुख़्तलिफ़ हंधनि ते हमला थिया। सुप्रीम कोर्ट जे आइनी बेंच में फ़ौजी कोर्टुनि में सिविलियंस ट्रायल बाबति केस जी ॿुधणीअ दौरान अदालत जा रिमार्क्स। जस्टिस जमाल मंदोखेल चयो त पार्लियामेंट ते हमिलो थियो त मिलिट्री ट्रायल छो न थियो। छा पार्लियामेंट पाण ते हमिलो नथी सम्झे। एकही तरमीम में चयो वियो त सियासी जमातुनि जा केस आर्मी कोर्ट में न हलंदा। एकही तरमीम बिना दहशतगर्दनि ख़िलाफ़ मिलिट्री ट्रायल न पियो थी सघियो। मिलिट्री ट्रायल जी कहिड़े फ़ैसिले ते इतफ़ाक़ कयो था। बचाव वारी वज़ारत जे वकील ख्वाजा हारिस जवाब ॾिनो त हू कंहिं बि फ़ैसिले ते इतफ़ाक़ नथो करे। अदालत केस जी ॿुधणी सूमर ताईं मुलतवी करे छॾी। पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त ताक़त कंहिं बंदूक या गोली न पर सियासत ऐं सकाफ़त में आहे। क़ौमुनि खे ठाहिण में सियासत जो अहम किरदार आहे।
सिंध असेंबली में आइन साज़ असेंबली जी तख्ती लगाइण वारी तकरीब के खिताब में चयाई तरक्की जो सबब बंदूकनि सुपर पावर थियण लाइ पंहिंजी माज़ी ऐं सकाफ़त जो जाइज़ो वठणो पवंदो। सकाफ़त विसारींदड़नि कॾहिं बि तरक्की नाहे कई। असांखे फ़ख़ुरु आहे त सदियुनि जी सकाफ़त इंडस वैलीअ जा वारिस आहियूं। केयर टेकर सेटअप के 9 महीने में एक रत्ती भर काम नहीं हुआ उस साइट पर। उस वक्त के चीफ मिनिस्टर साहब, क्या उनको नजर नहीं आ रहा था कि यूनिवर्सिटी रोड खुदा हुआ है, एयरपोर्ट रोड खुदा हुआ है? नजर नहीं आ रहा था उनको? वो 9 महीने हमने इस तरह वेस्ट किए जैसे कि हमारे पास हमें लोगों का एहसास ही नहीं है। सीनियर वजीर शर्जिल इनाम मेमण रेड लाइन BRT मनसूबे में देर की जिम्मेवारी निगरान हुकूमत ते मड़े छड़ी। सिंध असेंबली में शर्जिल इनाम मेमण चयो त 9 महीना कम बंद रहियो। इन वक्त वॾे वज़ीर खे नज़र न आयो त यूनिवर्सिटी रोड टुटल आहे। हाणे कार शोरूम वारा चवनि था त पुल ठाहियो। हुननि एशियाई तरक़ियाती बैंक जे पोर्टल ते शिकायतूं कयूं आहिनि। छा 2.5 अरब रुपयनि जो पुल रुगो कार शोरूम वारनि लाइ ठाहियूं? रेड लाइन मनसूबो 2026 में मुकमल थींदो, पर देर थी त इहो हुकूमत जो सबब न हूंदो। पाकिस्तान पंहिंजो मक़ामी तौर तैयार कयल इलेक्ट्रोल ऑप्टिकल सैटेलाइट लॉन्च करे छॾियो। इलेक्ट्रिकल ऑप्टिकल सैटेलाइट EO1 खे चीन जी सैटेलाइट सेंटर मां ख़ला में मोकिलियो वियो। सैटेलाइट रिसर्च एंड डेवलपमेंट सेंटर लाहौर में EO1 खे ख़ला में मोकिलण जा लाइव मंज़र ॾिठा विया। ISPR मूजिबि मक़ामी सतह ते तैयार कयल सैटेलाइट सां फसलनि जी निगरानी, आबपाशी ज़रूरतुनि जो अंदाज़ो लॻाए पैदावार जी अॻकथी करे सघिजे थी। सैटेलाइट माहौलियाती निगरानी, डिज़ास्टर मैनेजमेंट ऐं बोर्ड बाबति वक़्ताइतो डेटा फ़राहम कंदो। PTI अॻवान उमर अयूब जी ज़मानत जी दरख़्वास्त में 27 जनवरी ताईं वाद। इस्लामाबाद जी दहशतगर्दी जोड़ अदालत जे जज ताहिर अब्बास सुपरा ॿुधणी कई। डी चौक ते एहतजाज दौरान दाख़िल केसनि में उमर अयूब जी उबूरी दरख़्वास्त मंज़ूर। उमर अयूब ख़िलाफ़ कोहिसार थाणे ते 3, नून थाणे ते 2, मारगला तनोल में केस दाख़िल आहिनि। चौपाए माल वारे शोबे खे हथी वठाई वेंदी। बिलावल भुट्टो ज़रदारी जूं हिदायतूं आहिनि त ज़राअत, लाइव स्टॉक ऐं माहीगीरी शोबे खे अॻिते आंदो वञे। सिंध ऐं बलोचिस्तान समेत सॼे मुल्क जे मालवंदनि तोड़े वापारियुनि खे लाइव स्टॉक निमाइश में शिरकत जी दावत ॾिजे थी। उन्हनि लाइ सहूलत फ़राहम कई आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो एक्सपो सेंटर में तक़रीब खे ख़िताब चए थो, हिन वक़्तु चौपाए माल जानवरनि लाइ वैक्सीन तैयार कई वई वञे। हू ॿाहिरां ख़रीद कंदा हुआ। वॾे वज़ीर एक्सपो सेंटर में 3 ॾींहंनि वारी सिंध लाइव स्टॉक निमाइश जो इफ़्तिताह करे छॾियो। निमाइश में 2000 खां वधीक जानवर ऐं 1000 खां वधीक पखी आंदा विया आहिनि। सिक्योरिटी फोर्सेस जे ज़िले ख़ैबर जे इलाइक़े तीराह में कार्रवाई। 5 दहशतगर्द मारिजी विया, 1 गिरफ़्तार। ISPR मूजिबि फायरिंग जी ॾेवट में आबिदुल्ला तुराब समेत 5 दहशतगर्द मारिजी विया। मारिजी वियल दहशतगर्दनि जे कब्ज़े मां हथियार, बारूदी मवाद हथ। सिक्योरिटी फोर्सेस इलाइक़े मां दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ पुरज़िम आहे। सदर आसिफ अली ज़रदारी ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं घरू वज़ीर मोहसिन नक़वी पारां सिक्योरिटी फोर्सेस जी कामयाब कार्रवाई जी वाखाण फोर्सेस खे शाबाश। हिंगोरचा जे सहाफ़ी फयाज़ सोलंकी जे अगवा जी तस्दीक। धाड़ियल मुगवी सहाफ़ी जे बाज़ियाबे लाइ वारसनि खां 1 करोड़ रुपया भुंग तलब करे वरितो। धाड़ियल सहाफ़ी फयाज़ सोलंकी जी वीडियो वायरल करे छॾी। वीडियो में सहाफ़ी रोअंदे वारसनि खे बाज़ियाब कराइण जी अपील करे रहियो आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पारां सहाफ़ीअ जे अगवा जो नोटिस। IG सिंध खां रिपोर्ट तलब।